नवाब शाह मां शोबान ख़ास कली जी रिपोर्ट मुताबिक़ सेक्रेटरी स्पोर्ट्स सिंध मुनवर अली महसर ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शमीर ख़ान भुट्टो चयो आहे त शहीद बेनज़ीराबाद में 8 खां 10 मई ताईं सिंध पिंक गेम्स 2026 जो वॾो इवेंट मुनक़द कयो वेंदो, जंहिं जे इफ़्तिताह ख़ातून अव्वल आसवा भुट्टो ज़रदारी कंदी। प्रेस कॉन्फ्रेंस में हुन चयो त सिंध हुकूमत ऐं ज़िला इंतिज़ामिया जी सहकार सां भरपूर पहिरियों भेरो औरत रांदीगरनि लाइ वॾे पैमाने ते मुक़ाबला कराया पिया वञनि, जंहिंजो मक़सदु नियाणियुनि खे रांदियुनि में अॻिते आणणु ऐं संदनि सलाहियतुनि खे उजागर करणु आहे। सेक्रेटरी स्पोर्ट्स मूजिबि सिंध पिंक गेम्स नौजवान खे मुफ़्त सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करण ऐं बाइख़्तियार बनण में अहम किरदारु अदा कंदियूं, जॾहिं त सिंध यूथ कार्ड ज़रिए 1 लख ॿारनि खे स्कॉलरशिप पिणु ॾिनी पई वञे। कमिश्नर शहमीर ख़ान भुट्टो चयो त इवेंट लाइ सिक्योरिटी, ट्रैफ़िक, रिहाइश, ट्रांसपोर्ट, सफ़ाई, मेडिकल समेत सभु इंतिज़ाम मुकमल कया विया आहिनि त जीअं रांदियुनि जो मुक़ाबिलो कामयाबी सां थी सघे।